कंदकोट जे सीनियर सहाफ़ी सलीम मीरानी जा 2 सौट पुरइसरार नमूने गुम। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। प्रेस क्लब जे मेंबर निजी टीवी जे रिपोर्टर नौजवान सहाफ़ी सलीम मीरानी ॿुधायो त मुंहिंजा 2 सौट ख़ालिद उर्फ़ लालू मीरानी ऐं सदरदीन मीरानी मोटरसाइकिल ते चढ़ी करे बाईपास लॻो ॿेड़ी चौक तरफ़ होटल ते सुबुह जो 12 वॻे चांहि पीअण लाइ निकिता, जेके 8 कलाक गुज़रण बावजूदु वापसि न आया आहिनि। उन्हनि जा फ़ोन नंबर बि बंदि आहिनि। हर तरफ़ ॻोल्हा करण बावजूदु को ॾस पतो न पियो आहे, जंहिं करे असांखे शक आहे त ॿई नौजवान अगवा थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जो इतलाउ SSP कश्मीर कंदकोट बशीर अहमद बिरोई खे बि ॾिनो आहे। नौजवाननि जा नंबर ट्रेस ते लॻाया विया आहिनि। सहाफ़ी सलीम मीरानी जे सौटनि जे पुरइसरार गुमशुदगी ते सदर प्रेस क्लब कंदकोट पीर बंगार, जनरल सेक्रेटरी राजा गोपी चंद ऐं ॿियनि सहाफ़ियुनि पुलिस खां मुतालबो कयो त ॿिन्ही नौजवाननि खे फौरी वापसि करायो वञे। सहाफ़ी जे घर में पैदा थियल ॾुख खे ख़तमु करायो वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो। कंदकोट में चीफ जस्टिस सिंध अकील अहमद अब्बासी, डिस्ट्रिक्ट बार पहुतो। नए चूंडियल सदर मोहसिन खान पठान, जनरल सेक्रेटरी आफ्ताब अहमद चन्ना समेत उहिदेदारनि खे हलफ़ खणायो। तक़रीब खे ख़िताब कंदे चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट अकील अहमद अब्बासी चयो त कंदकोट ज़िले में अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। कंदकोट अची रहियो हुउसि त हिक जज चयो त कंदकोट वञी रहिया आहियो, जेको नोगो एरिया आहे। जंहिं बाद तय कयुमि हाणे कंदकोट वेंदुसि। ख़बर पई आहे त ॾुआरनि हिक मुगी खे क़तलु कयो आहे, जेको अफ़सोसनाक वाक़ियो आहे। असांखे आज़ादु थिए 75 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं साॻिया क़बीलाई तकरार, साॻिया मसइला मामला आहिनि। हाणे असांखे इन्हनि मसइलनि मां निकिरणो पवंदो। SSP ऐं DC ज़िले में अमन अमान जे हवाले सां 15 ॾींहंनि ताईं गॾिजाणियूं करे ॿुधाइनि त नफ़री घटि आहे या फंड जी ज़रूरत आहे, जेके अव्हां खे फ़राहम कया वञनि। अव्हां इंडस हिते चौकियूं क़ाइमु कयो, ॾुआरनि जो ख़ात्मो कयो। हाणे गफ़लत बर्दाश्त न थींदी। सिंध में अमन अमान बहाल करण लाइ क़दम खंया वेंदा। अल्लाह ताला हौसलो ॾिनो आहे त कमु कीअं कजे ऐं आफ़ीसरनि खां कमु कीअं वठिजे। तक़रीब बाद बार में लाइब्रेरी जो इफ़्तिताह पिणु कयो।